अॼु जेका इहा अहम डेवलपमेंट थी आहे सफ़ारतकारी में, उहा इहा थी आहे त इसराइल ऐं हमास जे विच में हिकु मुआदो थियो आहे मिस्र में, जंहिंजी ट्रैकड़ी त घणा मुल्क कनि पिया, जंहिंमें सर फ़हिरिस्त आहे अमेरिका। उन्हनि जे सुपरवियर में इहा हिकिड़ी डिघी जेका असां सिटिंग थी शमूल शेख इजिप्ट में, जंहिं नतीजे में मुआदो थियो आहे। इहा मुआदो तमामु अहम डेवलपमेंट आहे इंटरनेशनली। उहा ॾिठो हूंदो त इहो न फ़क़ति ख़ाली इसराइल ऐं हमास जो इशू रहियो, पर इहो तक़रीबन सॼे ख़िते में फैलिजी वियो। ऐं मां ॾिठो हूंदो तंहिंखे 2 साल गुज़री आहे ऐं इन विच में तमामु घणियूं मासूम जानियूं ज़ाया थियूं, माण्हुनि जी जेके इमलाक हुयूं हुनखे नुक़सानु पियो। ऐं इसराइल पंहिंजी हद करे छॾी, जंहिंमें हू इनडिस्क्रिमिनेट थींदो आहे, जंहिं कंहिं शइ जो ख़्यालु रखण खां सवाइ हुन बम्बार्डमेंट कई ऐं जेनोसाइड कई, माण्हुनि खे मारियईं ऐं तक़रीबन उहो सॼो इलाइक़ो तबाह थी वियो। पर न फ़क़ति फ़लस्तीन ऐं गज़ा, पर इहो अॻिते बि वधी वई आहे। ईरान सां बि इसराइल जो मसइलो थियो, हिकिड़ी 6 ॾींहंनि जी जंग थी, जेको बाद में पोइ सीज़ फायर ते पहुती। गॾोगॾु मां ॾिठो हूंदो त इन जे मसइले जे करे हिकिड़ी सीरिया में हिकिड़ी रिजीम चेंज थी। ऐं उन खां पोइ मां ॾिठो हूंदो त इहो साॻियो मसइलो इराक ते बि हिकिड़ो हमिलो थियो, सॉरी इराक ते न, पर क़तर में हिकिड़ो हमिलो थियो। ऐं इन गॾोगॾु हूथियुनि सां बि जेको आहे इसराइल जो जेको आहे काफ़ी असां कंफ्लिक्ट हले पई। त इहे सभु मसइला जेके आहिनि से हिते तमामु घणा हुया। तंहिं करे आलमी नज़र इन ॻाल्हि ते हुई त जेतिरो जल्द इहो मुआदो थिए, जेतिरो जल्द खिते में अमन थिए, त खिते पूरे में अमन अमान पैदा थिए, तरक़ी थिए ऐं हिकिड़ी ख़ुशहाली पैदा थिए। अॼु उहो जेको आहे सो मुआदो थी वियो। ऐं हाणे जंहिं इन मुआदे तहत जेके हिन जा चंद जेके नुक़्ता आहिनि, उन में इहो आहे त हितां जेका असां इसराइल जा जेके माण्हू हमास वटि कब्ज़े में हुया, उन्हनि खे हिकिड़ी आज़ादी मिलंदी। उहो जेके होस्टेजिस हुआ उनखे रिलीज़ कंदा ऐं इसराइल पंहिंजी कमिटमेंट मुताबिक़ इन इलाइक़े खे ख़ाली करे पंहिंजूं फ़ौजूं वापसि करे वेंदो। ऐं पोइ हिकिड़ी इंटरनेशनल इंटरिम हुकूमत ठहंदी, उहा पूरी हुकूमत ठहंदी, जिते उहा डेवलपमेंट रिकंस्ट्रक्शन जेका शुरू कंदी। त हाणे हिते घणा मुल्क ऐं घणा जेके इंटरनेशनल ऑब्ज़र्वर आहिनि, उहो पूरो उमीद आहिनि त इहो मुआदे थियण खां पोइ अॻिते न फ़क़ति अमन, पर उन सां गॾु उन्हनि माण्हुनि जी बहाली शुरू थी वेंदी, जेका हिकु तमामु अहम डेवलपमेंट आहे। तंहिं करे इनखे सपोर्ट करणु घुरिजे, ऐं न फ़क़ति फ़र्दी लेवल ते, शख़्सी लेवल ते, पर हुकूमती लेवल ते बि इनखे सपोर्ट करणु घुरिजे, छो त इहा हिकिड़ी अहम डेवलपमेंट आहे। ऐं असां पाण जेको आहे इन ॻाल्हि खे सारायूं था। हाणे सिर्फ़ु इन में 2-3 नुक़्ता ॿिया आहिनि। इहो आहे त छा इन ते इन जी इसराइल पासदारी कंदो या न कंदो। ऐं जेको माज़ीअ जो असांखे तजुर्बो आहे त इहो साॻियो अहिड़े क़िस्म जो मुआदो अॻु में बि थियो हमास ऐं जेको इसराइल विच में, जंहिंमें जंगी कैदी बि जेको आहे उन्हनि हिकु पैसे खे वापसि कया, पर चंद अरसे खां पोइ वरी उते साॻियूं जेको आहे सो इसराइली जारियत शुरू थी, वरी मासूम इंसाननि जो क़तलाम शुरू थियो। त हाणे बि डाउट्स तमामु घणा आहिनि, पर हिन में हिकिड़ी अहम डेवलपमेंट इहा आहे त अमेरिका वारनि ख़ुदि जेको आहे सो ॿियनि लफ़्ज़नि में हिकिड़ो रोल क्रिएट कयो आहे त जेका बि इंटरिम गवर्नमेंट कंदी आहे, उनजी ख़ुदि जेको आहे न सुपरवाइज़ेशन या स्पॉन्सरशिप जेको अमेरिकी सदर आहे डोनाल्ड ट्रम्प पाण कंदो। त हिन सां हिकिड़ी उमेदु ठही आहे त थी सघे थो अॻिते हली जेको आहे सो हिकिड़ो पाइदार पुर जेको आहे अमन पैदा थिए हिन इलाइक़े में, ऐं जंहिंसां वरी जेको आहे उते ख़ुशहाली पैदा थिए। सो इन जे करे मुंहिंजो तबसरो इहो हूंदो त फ़िलहालु इहा अहम डेवलपमेंट आहे ऐं कुझु अरसे ताईं हिनखे मॉनिटर कजे, पोइ हथमी राय पैदा कजे। महिरबानी। हिन मुआदे जो हिकिड़ो आम नुक़्तो इहो बि आहे त हिन मुआदे तहत जेको हमास आहे, जन हेतिरी सारी स्ट्रगल कई, उनखे डीवेपनाइज़ कयो वेंदो। ऐं ॿिए लफ़्ज़नि में हिन जो अॻिते हली कंहिं बि क़िस्म जो रोल न रहंदो। त आया इहो हमास ऐं हुनजी जेका हार्ड कोर लीडरशिप आहे, इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कंदी या न कंदी, ऐं जिन एतिरो वक़्तु माना क़ुर्बानी बि ॾिनी, हेतिरी रेज़िस्टेंस बि कई आहे। ऐं उन लाइ मां इहो चवंदुमि, मुंहिंजो पंहिंजो इहो आहे त हाणे जेको हमास हुयो हुन पंहिंजी स्ट्रेंथ ॾेखारी, ऐं हिन सॼे हिन क्राइसिस दौरान बि उहो पंहिंजा जेके हुन वटि